The last sermon of the Holy Prophet sallallahu alaihi wasallam. पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आखिरी खुतबो. Our Holy Prophet Hazrat Muhammad Rasulullah Khatman Nabiyyin sallallahu alaihi wasallam, the Messenger of Allah, the last of the Prophets, peace be upon him and upon his family and companions, was born in 571 Mecca, Saudi Arabia, in a noble Quraysh family. पाण सगोरा हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा पैगंबर आखिरी नबी मथन सलामती हुजे मथन ख़ानदान ते संदन ख़ानदान ते ऐं संदन असहाबन सगोरन ते बि 571 ईसीअ ते सऊदी अरब जे शहर मक्के में हिकु कुरैश जे हिकु मुअज़्ज़िज़ घराणे में ॼावा. The Quraysh used to worship idols and did not believe in one God. Quraysh वारा तॾहिं हिकु ख़ुदा खे न मञींदा हुआ ऐं उहे बुतनि जी पूॼा कंदा हुआ. Our Holy Prophet Muhammad Rasulullah Khatman Nabiyyin sallallahu alaihi wasallam asked the Quraysh not to worship their false gods. पाण सगोरा रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद कुरैश वारनि खे चयो त उहे पंहिंजे कूड़नि ख़ुदाउनि जी इबादत न कनि. He told them that he was a prophet of Allah and asked them to accept Islam and to worship the one and only true God. पाण सगोरनि उन्हनि खे ॿुधायो त हूअ अल्लाह जा आख़िरी नबी आहिनि ऐं उन्हनि खे चयऊं त उहे बि इस्लाम खे क़बूल कनि ऐं वहदहू ला शरीक जेको सचो हिकु ख़ुदा आहे उन जी इबादत कनि. Most of them refused to accept Islam. उन्हनि मां घणनि सारनि इस्लाम खे क़बूल करण खां इनकार कयो. They thought that he was against their gods and their ancestors. उन्हनि सम्झो त हीअ यानी पाण सगोरा उन्हनि जे ख़ुदाउनि जा ऐं अहिड़ी रीति उन्हनि जे अबनि ॾाॾनि जा मुख़ालिफ़ आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि. They opposed this new faith so much that the Holy Prophet sallallahu alaihi wasallam had to ask the believers to migrate to Yathrib, a city 320 kilometers, 200 miles north of Mecca. उन्हनि इन नए अक़ीदे जी मुखालफ़त कई ऐं मुखालफ़त बि अहिड़ी जो पोइ पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन जा जेके अक़ीदतमंद हुआ उन जा ईमान आणींदड़ हुआ उन्हनि खे यसरब ॾे हिजरत लाइ चवणो पियो. ऐं पोइ उहो यसरब जेको आहे सो मके जे उत्तर में तक़रीबन 200 माइल जे सफ़र ते हो, यानी 320 किलोमीटर जे सफ़र ते. But with time, as many people started accepting his message and converting to Islam, the Quraysh became more aggressive and started making attempts on his life. पर वक़्तु गुज़रण सां गॾु जीअं जीअं वध खां वधि माण्हू इस्लाम जे पैगाम खे क़बूल करण लॻा ऐं मुसलमान थियण लॻा त उन खे ॾिसी कुरैश वारा बि ॾींहों ॾींहुं वधीक जारह ऐं बख़ील थींदा विया, यानी पाण सगोरनि जे ख़िलाफ़ थींदा विया ऐं एतिरे क़दुरु जो उन्हनि पाण सगोरनि जी ज़िंदगीअ ते बि हमला करणु शुरू कया. Hence, when the Holy Prophet Hazrat Muhammad Rasulullah Khatman Nabiyyin sallallahu alaihi wasallam got positive signals from Yathrib, accompanied by his faithful friend Hazrat Abu Bakr Siddiq radiyallahu ta'ala anhu, migrated there. ऐं पोइ जॾहिं यसरब वारा जेके हुआ उतां पाण सगोरनि खे हाकारी मोट मिली त पोइ पाण सगोरा बि पंहिंजे वफ़ादार
दोस्त असहाब हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु ओॾां ई हिजरत करे विया। After 8 days' journey, he reached the outskirts of Yathrib on 28th June 622 AD, but he did not enter the city directly. 8 ॾींहनि जे सफ़र खां पोइ पाण सॻोरा 28 जून 622 ईस्वीअ ते पंहिंजो यसरब जे हदनि में दाख़िल थी विया, पर पाण सिधो संओं शहर में दाख़िल न थिया। He stopped at a place called Quba, a place some miles from the main city, and built a mosque there. पाण सॻोरा यसरब शहर खां कुझु माइल परते हिकिड़े इलाइक़े कुबा में तरसिया ऐं उते पाण हिकिड़ी मस्जिद जोड़ाया। On 2nd July 622 AD, the Holy Prophet Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa alihi wa sahbihi wa sallam entered the city. 2 जुलाई 622 ईस्वीअ ते पाण सॻोरा हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जिन शहर में दाख़िल थिया। This event is known as Hijra and marks the beginning of the Islamic calendar. तारीख़ में इन्ही वाक़े खे हिजरा चयो वञे थो या हिजरा जे नाले सां इहो मशहूरु आहे। उन ई वाक़े खां पोइ वाक़े सां इस्लामी सालनामो कैलेंडर शुरू थियो। Yathrib was soon renamed Madinatun Nabi, literally the city of prophet. But Un-Nabi was soon dropped and its name became Medina, meaning the city. Yathrib जो जल्द ई नालो बदलजी मदीनतुन नबी थी वियो, जंहिंजी लुग़वी माना आहे द सिटी ऑफ प्रॉफिट यानी नबीअ जो शहर। पर पोइ जल्द ई उन नबी उतां खां कटिजी वियो, ख़ारिज थी वियो ऐं शहर जो नालो रहिजी वियो मदीना, जंहिंजी माना आहे शहर। At the time of arrival of the Holy Prophet Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa alihi wa sahbihi wa sallam in Medina, the city had 4 broad groups of people. पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जिन जे मदीने पहुचण वक़्तु मदीने जा माण्हू चइनि वॾनि गुरोहनि में विरहायल हुआ। There were the Muslims, including those who were from Medina and those who had immigrated from Makkah. उन्हनि में हिकिड़ा मुसलमान हुआ ऐं मुसलमाननि में उहे बि हुआ जेके मदीने जा हुआ ऐं ॿिया जेके मके खां हिजरत करे आया हुआ, यानी अंसार ऐं महाजर। Then there were the hypocrites, that is those who embrace Islam in name only, but actually were against it. ऐं उनमें पोइ वरी कुझु मुनाफ़िक़ीन बि हुआ कि जिन इस्लाम रुगो नाले में क़बूल कयो हो, पर उहे दिली तौर ते इस्लाम जा मुखालिफ़ हुआ। Additionally, there were the people from Aus and the Khazraj who were still pagans but were likely to accept Islam. उन सां गॾु हिकिड़ा ॿिया माण्हू औस ऐं ख़ज़रज क़बीले जा बि हुआ जेके अञा ताईं उहे इस्लाम जे दायरे में दाख़िल त न थिया हुआ, पर दाख़िल थियणु चाहींदा हुआ। Finally, there were the Jews who were huge in number and formed an important community there. ऐं ॿिया वरी उन्हनि में यहूदी हुआ जेके वॾे तादाद में हुआ ऐं उहो उते जो हिकिड़ो तमामु अहम पाड़ो हो, यानी इहो हिकिड़ो अहम गिरोह हो इन जो मदीने जो। In order to ensure that all these people lived peacefully with each other, the Holy Prophet Hazrat Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa alihi wa sahbihi wa sallam invited the leading personalities of all the communities to discuss this matter. मदीने में अमुन अमान ऐं भाईचारे क़ाइमु करण जे लाइ, उनखे यकीनी बणाइण जे लाइ पाण सॻोरनि
हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि व सहाबी वसल्लम जिन उते उहे जेके माण्हुनि जा चार वॾा गुरोह हुआ उन्हनि जा जेके अॻुवाण यानी जिन खे पाण चार चङा चऊं उन्हनि खे घुरायो दावत ॾिनई हिन इन मसइले खे हल करण जे लाइ ऐं उन्हनि खे ॻाल्हि ॿोल करण जे लाइ यानी उन में मदीने में अमन अमान क़ाइमु करण जे लाइ उनखे बहितर बणाइण जे लाइ हुन चङनि खे घुरायो इन मसइले ते ॻाल्हाइण जे लाइ. He wanted the different groups to reach a formal agreement for harmony among the communities and for the security of the city of Medina. पाण सगोरन चाहियो थे त इहे जेके मुख़्तलिफ़ गुरोह आहिनि इन्हनि में हिकु अहिड़ो अमुन जो माहिदो थिए जंहिंसां मदीने शहर जो तहफ़ुज़ बि थिए ऐं उहे हिक ॿिए पंहिंजे पाण में बि उन्हनि जो भाईचारो क़ाइमु थिए. He succeeded in drawing up the Constitution of Medina, also known as the Charter of Medina, through which a kind of understanding was developed among all the communities living in Medina. पाण सगोरा पंहिंजे इन मक़सद में कामयाबु विया. उन्हनि मदीने खे हिकिड़ो दस्तूर हिकिड़ो आइन ॾिनो जंहिंखे जेको आहे सो चार्टर ऑफ मदीना यानी मीसाक़ मदीना चयो थो वञे जंहिंजे वसीले मदीने जे रहंदड़ जेके उहे गुरोह हुआ पाड़ा हुआ उन्हनि में हिकिड़ो शऊर आयो सम्झ पैदा थी उन्हनि में. It mentioned the rights and duties of the Muslims and the Jews of Medina, gave freedom of religion and prohibited any alliance with the outside enemies. उन्हीअ में यानी मीसाक़ मदीने में रहंदड़ यहूदियन ऐं मुसलमाननि जा हक़ तोड़े फ़र्ज़ ॼाणायल हुआ. उन्हनि खे मज़हबी आज़ादी हासिलु हुई ऐं ॿाहिरियां जेके दुश्मन हुआ उन्हनि सां इतिहाद जी मना थियल हुई. It also declared that any dispute would be referred to the Holy Prophet Hazrat Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa sahbihi wa sallam for settlement. ऐं उहो बि वाज़े थियल हो त को बि तकरार पाण सगोरनि ॾे ठाह जे लाइ या उन जे हल जे लाइ पाण सगोरनि ॾे उहो आंदो वेंदो. In later years, he unified the different Arab tribes under Islam, carried out social and religious reforms and administrative developments that further consolidated the Islamic community in Medina. ऐं ईंदड़ सालनि में यानी उन खां पोइ जे सालनि में पाण सगोरन अरब जा जेके मुख़्तलिफ़ क़बीला हुआ उन्हनि खे इस्लाम हेठि मुतहिद कयो ऐं उन्हनि में जेको आहे सो समाजी ऐं मज़हबी सुधारा आंदा ऐं इंतिज़ामी बहितरी बि आंदी ऐं अहिड़े नमूने सां मदीने में इस्लामी मुआशरे जो क़याम अमल में आयो. In the year 10 after Hijrah, the Holy Prophet Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa sahbihi wa sallam undertook his farewell pilgrimage to Mecca. हिजरत जे 10 साल पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व सहाबिही वसल्लम जिन मके ॾांहुं पंहिंजो अलविदाई हज कयो. This farewell pilgrimage is one of the most significant historical events for the Muslims, for it was the first and last pilgrimage made by the Holy Prophet Muhammad Rasulullah Khatam al-Nabiyyin sallallahu alaihi wa sahbihi wasallam, as well as an occasion when he taught Muslims how to perform the Hajj. मुसलमाननि जी तारीख़ जे अहम वाक़िअनि मां उहो बि हिकु अहम वाक़ियो हो जो हिकु त उहो पाण सगोरन जी ज़िंदगीअ जो पहिरियों ऐं आख़िरी हज हो ऐं ॿियो त उहो ई मौक़ो हो जॾहिं पाण सगोरन मुसलमाननि खे सेखारियो त हज कीअं कजे. Moreover, it was during this hajj that he delivered his last sermon in the Urana valley of Mount Arafat on the 9th of Zul Hajj 10 AH 6 March 632 AD. उन खां अलावा उन ई हज जे दौरान पाण सगोरन 9 ज़ुल हज
10 हिजरी मुताबिक़ 6 मार्च 632 ईस्वीअ ते उराना वादीअ में अरफात जे जबल ते पंहिंजो आख़िरी ख़ुतबो पेश कयो. There were countless Muslims present with the Holy Prophet sallallahu alaihi wasallam during his last pilgrimage when he delivered his last sermon. उन ई मौक़े ते जॾहिं पाण सॻोरनि इहो आख़िरी ख़ुतबो ॾिनो तॾहिं पाण सॻोरनि सां अणॻणिया बेशुमार जाम सारा ॿिया मुसलमान बि उते हाज़िर हुआ या गॾु हुआ. Delivering his last sermon, the Holy Prophet Muhammad Rasulullah Khatamun Nabiyyin sallallahu alaihi wasallam first of all praised and thanked Allah and then said, पंहिंजे उन ई आख़िरी ख़ुतबे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभ खां पहिरीं ख़ुदा जी हम्दो सना कई ऐं शुक्रियो अदा कयो ऐं उन खां पोइ पाण फरमायाऊं, O people, lend me an attentive ear, for I know not whether after this year I shall ever be amongst you again. तव्हां मूंखे मूॾे ध्यानु करियो ऐं इंसानो पंहिंजा कन मूॾे ध्यानु करियो शायदि ई हाणे वरी पाण खे अहिड़ो मौक़ो मिले गॾिजण जो. Therefore, listen to what I am saying to you very carefully and take these words to those who could not be present here today. सो तंहिं करे जेको आऊं चवां थो उहो ध्यान सां ॿुधो ऐं पोइ हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि ताईं बि पहुचायो जेके अॼु हिते मौजूदु न आहिनि या अची न सघिया आहिनि. Then amongst other things he gave the following messages. ऐं पोइ ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु पाण सॻोरनि हीअ ॻाल्हियूं बि कयूं या हीअ बि मैसेज ॾिना, पैगाम ॾिना. O people, regard the life and property of every Muslim is a sacred trust. ऐं इंसानो हर मुसलमान जो जान ऐं माल अव्हां जे लाइ मोहतरम आहे, मुक़दस आहे, उन जी इज़त करियो. Return the goods entrusted to you to their rightful owners. अव्हां वटि जेके अमानतूं आहिनि उहे जेके अमानतदार आहिनि, हक़दार आहिनि, उन्हनि ताईं पहुचायो. Hurt no one so that no one may hurt you. कंहिंखे अव्हां तकलीफ़ न ॾियो जो अव्हां खे बि को तकलीफ़ न ॾिए. Beware of Satan for the safety of your religion. पंहिंजे मज़हब जे तहफ़ुज़ जे लाइ शैतान खां ख़बरदार रहो. He has lost all hope that he will ever be able to lead you astray in big things, so beware of following him in small things. यकीनन कंहिं वॾी गुमराही में मुब्तला करण जी जूं समूरियूं जी उमेद हू विञाए चुको आहे, यानी हू कंहिं बि वॾी गुमराहीअ में अव्हां खे नथो आणे सघे. सो अव्हां जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि उन्हनि में अव्हां हुन जी पैरवीअ खां पासो कजो, उन जी पैरवीअ खां ख़बरदार रहिजो. O people, it is true that you have certain rights with regard to your women, but they also have rights over you. ऐं इंसानो बेशक तव्हांजे औरतुनि ते तव्हांजा हक़ आहिनि, पर उन्हनि जा बि के हक़ अव्हां ते आहिनि. All mankind is from Adam, and Adam was created from dust. सभई इंसान आदम मंझां आहिनि ऐं आदम खे मिटीअ मां बणायो वियो. The noblest of you in Allah's sight is the most God-fearing. अल्लाह जी नज़र में अव्हां मां वधीक मोहतरम, मुअज़्ज़ज़, मोतबर उहो ई आहे जो ख़ौफ़ ख़ुदा रखे थो. An Arab has no superiority over a non-Arab, nor does a non-Arab have any superiority over an Arab. A white has no superiority over a black, nor does a black have any superiority over a white, except by piety and good action. कंहिं बि अरबीअ खे कंहिं बि अजमीअ ते फ़ौक़ियत न आहे, न ई कंहिं गोरे खे कंहिं कारे ते या कंहिं कारे खे कंहिं गोरे ते फ़ौक़ियत आहे, फ़ज़ीलत आहे, सवाइ मुत्तक़ी, परहेज़गार ऐं
नेकूकार जे चङे अमल करण वारे जे। इन जो सादो मतिलबु इहो ई थींदो त कंहिं बि अरबीअ खे कंहिं बि अजमीअ ते फ़ज़ीलत न आहे, कंहिं अजमीअ खे अरबीअ ते फ़ज़ीलत न आहे, कंहिं गोरे खे कारे ते या कारे खे गोरे ते बि का फ़ज़ीलत न आहे। फ़ज़ीलत सिर्फ़ु मुत्तक़ीअ जे लाइ आहे, परहेज़गार जे लाइ, नेकूकार जे लाइ, जेको चङायूं करे थो, चङा अमल करे थो, उहो अफ़ज़ल आहे। I, therefore, crush under my feet all the false claims to greatness and superiority founded on blood or veil. So, आऊं उन्हनि सभिनी कूड़ियनि दावनि खे पंहिंजे पेरनि जे हेठियां लताड़ियां थो, जिन जे बुनियाद ते माण्हू माल या नसुल वग़ैरह जे ज़ात पात जे बुनियाद ते जो माण्हू हिकिड़नि खे ॿियनि खां मोहतरम सम्झंदा आहिनि, उन अहिड़े तरह जे हर दावा खे, हर इज़त खे ऐं पंहिंजे पेरनि जे हेठियां लताड़ियां। Every Muslim is the brother to every Muslim, and that the Muslims constitute one brotherhood. हर मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे, अहिड़ी तरह सभई मुसलमान हिक ॿिए जा भाउ आहिनि, उन्हनि जो भाईचारो आहे। Nothing shall be legitimate to a Muslim which belongs to a fellow Muslim unless it was given freely and willingly. कंहिं बि मुसलमान ते कंहिं बि ॿिए मुसलमान जी शइ जो को बि हक़ कोन्हे सिवाइ उन जे जो उहो माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां या शौक़ सां उहा शइ उन जे हवाले करे। The Holy Prophet sallallahu alaihi wa alihi wa sahbihi wasallam completed his last sermon by saying, Be my witness, O God, that I have conveyed your message to your people. पाण सॻोरनि पंहिंजो उहो आख़िरी ख़ुतबो मुकमल कंदे इहो चयो त अव्हां गवाह रहिजो त ए ख़ुदा मूं अव्हांजो पैगाम अव्हां जे माण्हुनि ताईं पहुचाए छॾियो। The messages conveyed in this sermon are for all times. हिन ख़ुतबे में जेके पैगाम ॾिना विया आहिनि से हमेशा जे लाइ आहिनि, सदाईं जे लाइ आहिनि, हर दौर जे लाइ आहिनि। If the Muslims follow these messages, the result will be a fair and equitable society in which there will be honesty and justice, and meritocracy will be the guiding principle. जेकॾहिं मुसलमान उन्हनि पैगामनि ते उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदा त पोइ हिकु जेको आहे सो इंसाफ़ भरी हिकिड़ी सुठी जेका आहे सा सोसाइटी यानी मुआशिरो क़ाइमु थींदो जंहिंमें जंहिंमें जेको आहे सो ईमानदारी हूंदी ऐं इंसाफ़ हूंदो ऐं जिते मेरिटोक्रेसी जेको आहे सो हिकिड़ो रहनुमा उसूल हूंदो यानी ग़ैर जानिबदारी मेरिट मां लफ़्ज़ निकितल आहे यानी जिते हर कमु ईमानदारीअ सां ऐं सचाईअ सां थींदो। तव्हांजी महिरबानी।